किरण काॾे थी वञे ऐं ही कहिड़ा कपिड़ा पाता अथई? छो मां सुठा न आहिनि छा ही कपिड़ा? कपिड़ा त सुठा आहिनि अदी, पर तव्हांखे ठहनि कोन था। ठहनि या न ठहनि, पर इब्रार ॾिसंदो त छा चवंदो? किरण इब्रार खे इहो तुंहिंजो लिबास कोन वणंदो। ओ कम ऑन अम्मा, हाणे दौर मटिजी चुको आहे। दुनिया एतिरी फास्ट थी चुकी आहे ऐं तव्हांजा उहे ई पुराणा ख़्यालात। ऐं इब्रार जी पसंदि या न पसंदि मोती को फ़र्क़ु नथो पवे। मूंखे सुठा लॻा मां पाता। किरण इब्रार तुंहिंजो मुड़ुसु आहे। मुड़ुसु आहे त पोइ छा थी पियो मां? सौट इब्रार जी पसंदि या नापसंदि जो तोखे ख़्यालु रखणो आहे अदी। तूं बसि करे वेरम। सही त चवे थी इरम, शादी थी वई अथई पर सुधरी कोन अञा। छो मां छा थियो आहे मूंखे जो तूं बि इरम जो पासो वरितो आहे? इरम जो पासो कोन थी वठां, पर पर छा मां? पर हींअर तूं काॾे तयार थी वञे? सहेली सां मिलण थी वञा। इब्रार खां इजाज़त वरिती अथई? अम्मा इन में इजाज़त जी कहिड़ी ज़रूरत आहे? ज़रूरत आहे किरण, इब्रार तुंहिंजो मुड़ुसु आहे ऐं हर ॻाल्हि जी इजाज़त तोखे त वठणी पवंदी हुन खां। प्लीज़ अम्मा छॾियो हिननि ॻाल्हियुनि खे। एतिरो ज़रूरी बि न आहे जो साहब मुड़ुस जी मर्ज़ी सां खणा। इहो पुराणे दौरनि में थींदो हुयो अम्मा, त ज़ाल हर ॻाल्हि जी इजाज़त मुड़ुस खां वठे। हाणे दौर मटिजी चुको आहे। वक़्तु साॻियो आहे किरण, पर तूं बदिलजी वई आहीं। धीअ कुझु सियाणी थी, कुझु सोचे ऐं इब्रार जी इजाज़त खां बग़ैर कंहिं सहेली सां मिलण न वञजांइ। इब्रार खे ख़बर पवंदी न त उहो कावड़बो ऐं पिणे बि नाराज़ थींदो। किरण अम्मा मां जल्दी मोटी थी अचां, मूंखे ज़रूरी वञिणो आहे। मां पंहिंजी फ्रेंड खे टाइम ॾिनो आहे। ओके बाय। किरण किरण ॾिसी थी न, इहा छोकिरी कोन सुधरंदी ऐं कंदी असांखे बि मयारी। अम्मा तूं परेशान छो थी? किरण जल्दी मोटी ईंदी। पर धीअ इब्रार ऐं पिणे जो अची वञे त उहे छा चवंदा? अम्मा किरण बाबा ऐं इब्रार जे अचण खां पहिरियां मोटी ईंदी, परेशान न थियो। बाबा कुछ गुज़री आहे, कुछ गुज़री वेंदी। मां ॿी शादी कोन कंदुसि। हाणे वारी शादी आहे कंगर गीची में पायो। पुट अहिड़ियूं ॻाल्हियूं छो थो सोचे? अञा त तुंहिंजी मुंद आहे, गभरू जवान आहे। माण्हू त 50 साल जे उमिरि में बि शादी कनि था। पोइ तोखे शादीअ खां कहिड़ो इतराज़ आहे? बाबा साईं, छा हाणे वारी शादी रहमान के नसीम जितरो प्यार ॾींदी? ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।